मोज़िज़ साथियों, अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। सिंध में कुछ सियासतदाननि सियासी घराणनि जी सियासत मीरास रही है, जिन में भुट्टो ख़ानदान भी सियासी मीरास के हवाले से पंहिंजी हिकिड़ी अलग हैसियत रखे थो। भुट्टो ख़ानदान जो चश्मो चिराग मीर मुर्तज़ा भुट्टो जो मोभी पुट जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिंध में एक जगानो ऐं अलॻि तलॻि किरदार की हैसियत में साम्हूं अची रहियो आहे। पाण सियासत खां त ॼण अणवाक़िफ़ आहिनि या लातेलिक बणियल आहिनि जानबूझ कर, पर पाण समाजियात, सिविल इंडस्ट्रियलाइज़ेशन ऐं सिंधु माता, अंधी ॿुलण ऐं माहौलियात ते तमामु घणो कमु करे रहिया आहिनि। जूनियर ज़ुल्फ़कार सॼी सिंध में दौरा करे थो, आम माण्हुनि सां मिले थो, आम माण्हुनि जे विच में मिक्स थी वञे थो, रुलिजी घुलिजी मिले थो ऐं माण्हू हुन ते आशिक़ थी पवनि था ऐं ईअं ई हू माण्हुनि जे विच में पंहिंजो पाण खे मिक्स करे छॾे थो। जूनियर ज़ुल्फ़कार ईअं महसूसु करे थो त जॾहिं हू आम माण्हुनि में वेहे थो त पाण खे पंहिंजो हू मन महसूसु करे थो ॼण हू तहफ़ुज़ में आहे। हुनखे इहो अहसासु थिए थो त मां पंहिंजनि माण्हुनि सां गॾु आहियां, पंहिंजनि माण्हुनि जे विच में आहियां, तॾहिं हू झुमरियूं बणे थो, ख़ुशि बि थिए थो ऐं तमामु हुन जो जेको किरदारु आहे उहो तमामु अनोखो थींदो वञे थो। सिंध जे अरॾे किरदारु माई जंदो सां मुलाक़ात करे थो ऐं इहो महसूसु कराए थो त माई जंदो सिंध जो अमर किरदारु आहे, जंहिं पंहिंजे शहीदनि जो बदिलो वरितो ऐं उन्हनि खे कफ़ेरे किरदार ते पहुचायो। पर सिंध में जेको आहे सो वरी पाण बिलावल जी ऐं हिन जी जॾहिं भेंट कयूं था त जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो उन खां तमामु घणो मथे ऐं आला आहे। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको सिंधु दरिया खे सिंधु माता सॾे थो, उन हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि कई आहे। उन चयो आहे त डेल्टा सिर्फ़ु ठठे वारो इलाइक़ो न आहे जिथे सिंधु दरिया वञी समुंड सां मेलाप करे थो। उहो चए थो इहो डेल्टा न आहे, हू चवे थो सॼी सिंध डेल्टा आहे। सॼी सिंधु दरिया जूं जेके कुदरती शाखूं निकिरनि थियूं, जे रोहिड़ी केनाल आहे, सदा वाह आहे, नूर वाह आहे, या जेको आहे सो राइस केनाल आहे, हीअ चवे थो इहो सॼो डेल्टा आहे। ऐं सॼी डेल्टा जेका आहे उहा आम माण्हुनि खे हिक ॿिए सां ॻंढे थी, हिक ॿिए सां जोड़े थी ऐं हू डेल्टा ते तमामु घणो कमु करे रहियो आहे। जेतोणीकि हू सियासत ते दॿियल लफ़्ज़नि में ॻाल्हाए थो ऐं रियासत जी मज़मत बि करे थो, जेके रियासत जा जेके कम आहिनि, पर उन जे बावजूद बि हुनजो जेको किरदारु आहे उहो तमामु आलीशान आहे। जूनियर जो चवणु आहे त सिंध जा माण्हू सिंधु दरिया सां प्यारु कनि, पंहिंजे डेल्टा सां प्यारु कनि ऐं जानवरनि ऐं पखियुनि खे पंहिंजो दोस्त रखनि। पाण सॼी सिंध में समाजी विज़िट ते निकितल आहे, सॼी सिंध में माहौलियात ते कमु करे रहियो आहे। जेतोणीकि सियासत संदसि मीरास रही आहे, पर उन जे बावजूद बि पाण सियासत खां लातेलिक बणियल आहे, या शायदि वक़्त जी ज़रूरत आहे। पर साॻी जाइ ते बिलावल भुट्टो ज़रदारी इक़्तिदार में रहण जे बावजूद बि न कॾहिं हुन समाजात ते ॻाल्हायो, न कॾहिं हू इन्वायरमेंट ऐं माहौल खे ठीकु करण ते हुन कॾहिं कमु कयो आहे, न कॾहिं हू आम माण्हुनि में रिली घुली मिली वियो आहे, न ई वरी कॾहिं हुनखे सिंध जे आम माण्हुनि ऐं वसीलनि जो उल्को रहियो आहे। जूनियर ज़ुल्फ़कार जेको पखियुनि ऐं मच्छियुनि समेत जेको आबी जीवत जेका आहे, जेतिरो उन लाइ परेशान रहे थो, जेतिरो हू आम माण्हुनि जे मसइलनि जे लाइ परेशान रहे थो, ओतिरो ई बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु आम माण्हुनि जे लाइ मसाला पैदा कंदो रहियो आहे। केॾो वॾो फ़र्क़ु आहे। हू शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो पुटु आहे ऐं हू शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो पुटु आहे, पर किरदार ॿिन्ही जा अलॻि अलॻि आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि। ॿई पंहिंजे किरदार जे हवाले सां निमाया आहिनि। हिकिड़ो जेको फितरत सां प्यारु करे थो, दरिया सां प्यारु करे थो, वसीलनि सां प्यारु करे थो, आम माण्हुनि सां प्यारु करे थो, उते बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु बिल्कुलु उनजे उबतड़ आहे। उहो फितरत सां बि जेको आहे सो उनजो बि इंकारी आहे, सोशल समाजियात ऐं वसीलनि जी फुरलुट ते बि उनजी मुजरमाना ख़ामोशी आहे। जूनियर ज़ुल्फ़कार जेको हिन वक़्तु सियासत खां लातेलिक बणियल आहे, जानबूझ के यकीनन सिंध खे उनजी ज़रूरत आहे ऐं सिंध खे उनजी ज़रूरत आहे ऐं उनखे जूनियर खे सिंध जी ज़रूरत आहे। हिकिड़ो वॾो बहितरीनु किरदारु आहे जेको सिंध जो रोशन मुस्तक़बिल मां सम्झां थो।